और दिल थी विया नंढा। पहिरें ज़माने में घर नंढा, भाती वधीक और दिल वॾा। इन मुद्दे खे वठी करे असां नाटक ठाहियो आहे। हाणे तव्हां नाटक ॾिसंदव कि अॻिते अॻिते छा थो थिए ऐं कीअं कीअं थो थिए, तव्हां हुनजो मज़ो वठो। इन्हनि सभिनी नूर एॾी महिनत सां नाटक में ॾाढी प्रैक्टिस कई अथनि, त तव्हां कृपया शांति ठाहे करे नाटक जो मज़ो वठो। थैंक यू। अॼु हिन घर में 30-40 साल पहिरों था वञूं, असां 50 साल खनि पहिरों हिन घर में महिमान था अचनि, साकोली वारी दादी ऐं दादा। ॾिसो छा छा थो थिए। ॾाढा ॾींहं थिया आहिनि जानकीअ जो मुंहुं न ॾिठो आहे। कहिड़ी जानकी? मुंहिंजी सौट जानकी। तुंहिंजी सौट त पिछले महीने घुमी वई आहे, मुंहिंजी सौट जानकी। अच्छा अच्छा, तव्हांजी सौट। हा सही था चओ पिया। पोइ लेटर लिखांसि भला? लिखेसि कार्ड? हा हा। लिखांसि थो, अची घुमी वञे ऐं मुंहुं ॾेखारे वञे, ॿारनि सहित अचे। हा लिखजांइसि, अचे त महीनो खनि टिके अची। हा हा। ॿारनि खे बि वठी अचे। हा महीनो खनि टिके। 2-3 ॾींहंनि खां पोइ ॾिसो महिमान अचे थो हिन घर में, साकोली वारी दादी ऐं साकोली वारा दादा। अरे ॿुधी थी वायाणी? ईश्वरी, ओ ईश्वरी। हा हा। चिल्लाई छो थी? बोड़ो आया छा? हा बोड़ो त आई न। ईश्वरी, ओ ईश्वरी। हा हा। ॾिस त हाणे जानकी थी अचे, सगरो था अचे, सफरमल बि। तयारी करे वठ। हा हा, ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे इहा त। हा हा। कुंवार, ओ कुंवार। जी अम्मा। नंढड़ी थी अचे, साकोलीअ वारी। हा अम्मा। हा, कुंवारियुनि खे चइनि, हा अम्मा। ॾेराणियुनि खे सुठे सां शेवा कंदनि। हा हा। माया, रजनी ॿुधो थियो? हा। छा थियो? अरे वो ॾाढी त ॾाढो मज़ो कराईंदी आहे। हा हा, पोइ लाॾो बि ॻाईंदा? हा ॾाढो मज़ो ईंदो। डांस बि कंदा राति जो जॻना? हा हा हा। सीता, गीता ॿुधो थियो? दादी थी अचे, साकोली वारी दादी। अरे वाह दादी, दादी थी अचे। ॾाढो बढ़िया, खेल ते बि हलंदासीं। लाॾा बि ॻाईंदासीं। लाॾा बि ॻाईंदासीं, ॾाढो मज़ो ईंदो। ईश्वरी, ओ ईश्वरी। जानकी आई अथई, सफरमल बि आया अथई। हा हा। अच्छा अचो साईं, अचो साईं, अचो। राम राम साईं, राम राम। राम राम साईं। ठीक आहियो भाऊ? हाँ ठीक है मैं। राम राम साईं, राम हाँ बढ़िया साईं, बढ़िया। ठीक है तो दर्शन ॾिनो साईं। अचो अचो। ईश्वरी, कटन विषय, चादर विषय। मस मस आई आई। बस आयस न भाभी। अच्छा आई है छा? याद ही कोने, हौसला ही हाणे गुम थी विया आहिनि। ईश्वरी, कट सीधी कर, चादर का विषय। कुंवार, ओ कुंवार। जी अम्मा। कट सिधी कर पुट। हा अम्मा। चादर विछायो, नंढड़ी आई आहे। हा अम्मा। अचो साईं, अचो अचो। वियो सेठ साईं, वियो। खणी अच नाश्तो पाणी खणी अच। अचो कुंवारियो, अचो। जी अम्मा। दादीअ सां मिलो अची, साकोलीअ वारी दादी आई आहे। जी अम्मा। अचो अचो सभई। ये वॾी कुंवार, खुश रहो। हाँ ठीक है।
जो बढ़िया सीधा मंदी है। हाँ हाँ गीता ठीक है ना। हाँ नुअर सुठी अथसि न। संस्कारी अथसि। साईं सुठी नुअर मिले संस्कारी नुअर मिली है। हाँ संस्कारी नुअर ॾाढा भागनि वारा आहियूं भाई असां। नुअर ॾाढियूं सुठियूं मिलियूं असांजी बि नुअर ॾाढी। घर खणी वेठी है। अच्छा अच्छा कुंवार चांहि त खणी अच नंढड़ीअ लाइ। हाँ मां अड़ी बिस्कुट न खणी आया छा? अम्मा अचा थी। अड़े कयो रंधिणे में पार्ले बिस्कुट पियो त उहो खणी अचो न। त मां न खाईंदमि मूंखे शुगर आहे मां न खाईंदमि न पतो अथई न। हलो साईं हलो हाणे दुकान ते हलो 12 सां मिलाए अचां। हलो साईं हलो अचो साईं अचो अचो। अरे झोलो कान था खणी हुन ते रखोस ना। हेॾे हेॾे रखोस। हा हेॾे रखोस झोलो। दादी दादी ठीक है साकोली में चप्पल खणी आयो असांजो थी मां सभिनी लाइ सभु खणी आई थी मां। हा मुंहिंजे लाइ सतपुड़ो खणी आयो थी मां। सतपुड़ा बि खणी आई थी मां। मुंहिंजे लाइ वॻा। हा तव्हांजे लाइ वॻा बि खणी आई थी मां। हा तूं पांजण वॻे तुंहिंजा सुठो रहो खणी आई थी मां। हा हा वठी आई न बालकनी जो। हा हा वठी आई। वाह तुंहिंजो सामान त खणी आ। हां जी अम्मा। और गले माल खणी आई थी मां सभिनी जे लाइ विराए खाइजो विड़जो न। हा खणी आई थी मां सभिनी जे लाइ। ॿुध त कहिड़ो नंढो खोखो खणी आई आहे जंहिंजी छे खणी आई। ॿुध न खोले त पतो पए न खणी आई आहे की चएसि धीरे धीरे छो अम्मा खे ॿुध न अचे थोरी ॿोड़ी अड़ी। ठीकु आहे माया रजनी हे तुंहिंजे लाइ थी रहो। दादी इहो न ॿियो ॾे ॿियो। अच्छा तुंहिंजो विहांउ थी न तूं हे खा। इहो बढ़िया आहे। अरे वेड़ ना तुंहिंजे लाइ ॿियो खणी आई थी मैं सुठो। हे तूं वठ हे तूं खण। हे कुंवार हे तुंहिंजे लाइ थी। जी अम्मा ॾाढो सुठो खणी आया। कुंवार तुंहिंजे लाइ। हा तुंहिंजे लाइ बि खणी आई थी मैं वन। भाभी कुंडे वॻो तुंहिंजे लाइ खणी आई थी मैं। पर्सल वणे पियो न मुंहिंजो। अच्छा पाइजाए सीता जे विहांउ ते। हा हा सीता जे विहांउ ते सिखाए पाइजाए। ॾाढो सुठो आहे ॾाढो बढ़िया। शइ ॿारनि खे विराए ॾिजे। अच्छा शइ बि खणी हा आई। शइ बि खणी आई। अचायो पई थी ॿार अचां मां कहिड़ो रोज़ थी अचां। ॿारनि लाइ शइ ख़ाली हथ अचां मां ईअं। ॾिसो ठहे थो। हा मस्तु थी लॻो। हा भेण जे विहांउ में सुठे सां तयारु